नाज़रीन, सीता रोड में सिंध फनकार वेलफेयर एसोसिएशन तरफा कश्मीरन सां यकजहती लाइ रैली कढी वई। इन हवाले सां ॾिसूं था अज़हर मेमण जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, जी असां मौजूद आहियूं प्रेस क्लब जिते सिंध फनकार वेलफेयर एसोसिएशन तरफा रैली कढी वई आहे। कश्मीर जे यकजहती इज़हार तौरु अचो त उन सां ॻाल्हियूं त पंहिंजा मेहरानी सां वीचार कनि पिया वञनि। असल में ही जो असां रैली कढी है वह सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन के प्लेटफॉर्म से कढी है। पुरमन रैली है। कश्मीर सां जो ज़ुल्म पियो थे, जी नाइंसाफ़ी आ हिंदुस्तान के गवर्नमेंट की, उन के खिलाफ असां ये रैली कढी है। असां कश्मीर सां गॾु आहियूं। असां हीअ रैली इन लाइ कढी आहे त असां कश्मीरियुनि सां यकजहती पिया मल्हायूं। जेको हुते ज़ुल्म पियो थिए, जेका बर्बरत थिए पई, उन जी असां मज़म्मत था कयूं। उन जे ख़िलाफ़ असां रैली कढी आहे ऐं असां मुतालबो था कयूं वस वारनि खां, ख़ासि करे इंटरनेशनल कम्यूनिटी खां, त हू पंहिंजो किरदारु अदा करे ऐं कश्मीरियुनि खे जल्द खां जल्द आज़ाद करे। अक़ौम मुताहिदा खे अपील था कयूं त कश्मीर सां जेका नाजाइज़ थिए थी, उन्हनि सां जेको ज़ुल्म थिए थो उहो बंदि कयो वञे ऐं उन्हनि खे जेको पंहिंजो हक़ु ॾिनो वञे ऐं उनखे आज़ादी ॾिनी वञे। असांजो मौक़िफ़ इहो आहे त कश्मीर सां ज़ुल्म करणु बंदि कयो ऐं कश्मीर खे जेको पंहिंजो हक़ु आहे उहो ॾिनो वञे। महिरबानी करे जेका सो असां पंहिंजे सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन में ऐं ॿियो क़दम बि अञा अॻिते वधाए सघूं था। जेको बि जेको असांजे कश्मीर जो मसइलो आहे उहो हल कयो वञे। असां अॼु उन ज़ालिम मोदी जे ख़िलाफ़ उथी खड़ा थिया आहियूं ऐं मज़लूमनि जे लाइ असां हिन गर्मी निटण उस में निकिता आहियूं। इन ई मक़सद खे खणी त हुन जा बच्चा जेके आहिनि, जेके अॼु आज़ादी जो ख़्वाबु ॾिसनि पिया, त हू इनशाअल्लाह हिकु ॾींहुं अहिड़ो ज़रूरु ईंदो आर्मी पाकिस्तान जे हवाले सां कश्मीर आज़ादु थींदो। कश्मीर सां इंसाफ़ कयो वञे, जे न त पोइ असां पूरे पाकिस्तान में रैलियूं कढणु शुरू कंदासीं ऐं हर आला अमलदार ऐं हर हुकूमत खे इहो ई चवंदासीं त कश्मीर सां इंसाफ़ कयो वञे। तव्हां जेको सिंध फनकार वेलफेयर एसोसिएशन ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि चयो त असां जेको कश्मीर सां गॾु कश्मीर सां जेको इज़हार यकजहती रैली कढी आहे। असांजे रैली जो मक़सदु इहो आहे त असां पाकिस्तान ऐं जेको अक़ौम मुतहिदा खां इहो मुतालबो था कयूं त कश्मीर ते बिना आज़ादी ज़ुल्म बंदि करे ऐं जेको आहे उनखे आज़ादी जो हक़ु ॾिनो वञे। उनखे आज़ादु मुल्क जेको आहे माना जेको मुल्क पाकिस्तान में शामिलु करे उनखे जेको आहे पाकिस्तान जो हिसो बणायो वञे। कैमरामैन ज़ैन समूह सां गॾु अज़हर हुसैन मेमण मेरा टीवी सीता रोड।